हज़रत इस्माइल नबीअ जे कुर्बानी जो कयां थो बयान। हज़रत इस्माइल नबीअ जे कुर्बानी जो कयां थो बयान। रब जी रज़ा जे ख़ातिर पुट खे कीअं करे थो पीउ कुर्बान, कीअं करे थो पीउ कुर्बान। हज़रत इस्माइल नबीअ जे हज़रत खलील के ख्वाब में आयो, पुट के कुहण जो हुक्म थी आयो। हज़रत खलील के ख्वाब में आयो, पुट के कुहण जो हुक्म थी आयो, पुट के कुहण जो हुक्म थी आयो। सुबुह थियण सां घरवारी पुट सां कयाई ख्वाब बयान, पुट सां कयाई ख्वाब बयान। हज़रत इस्माइल नबीअ जे कुर्बानी जो कयां थो बयान। हज़रत इस्माइल नबीअ जे पीउ भी नबी ऐं पुट भी नबी आ, ॻाल्हि इन्हीअ में राज़ रबी आ। पीउ भी नबी ऐं पुट भी नबी आ, ॻाल्हि इन्हीअ में राज़ रबी आ, ॻाल्हि इन्हीअ में राज़ रबी आ। रब जे राज़ खे केरु थो ॼाणे, की न समझी सघंदो इंसान, की न समझी सघंदो इंसान। हज़रत इस्माइल नबीअ जे कुर्बानी जो कयां थो बयान। हज़रत इस्माइल नबीअ जे कुर्बानी जो कयां थो बयान। रब जी रज़ा जे ख़ातिर पुट खे कीअं करे थो पीउ कुर्बान। हज़रत इस्माइल नबीअ जे पीउ ऐं पुट जो सब्र ॾिसे पियो, वसवसा शैतान विझे पियो। पीउ ऐं पुट जो सब्र ॾिसे पियो, वसवसा शैतान विझे पियो, वसवसा शैतान विझे पियो। है ख्वाब जे ख़ातिर इब्राहिम, छो तो करे तूं पुट कुर्बान, छो तो करे तूं पुट कुर्बान। हज़रत इस्माइल नबीअ जे कुर्बानी जो कयां थो बयान। हज़रत इस्माइल नबीअ जे है कुझ भली तूं बाबा साईं, हथ पेर मुंहिंजा मज़बूत कजाईं। कुझ भली तूं बाबा साईं, हथ पेर मुंहिंजा मज़बूत कजाईं। कुझ भली तूं बाबा साईं, हथ पेर मुंहिंजा मज़बूत कजाईं, हथ पेर मुंहिंजा मज़बूत कजाईं। लुछण सां तोखे पेर लॻे न, थी न पवां मां बेफ़रमान, थी न पवां मां बेफ़रमान। हज़रत इस्माइल नबीअ जे कुर्बानी जो कयां थो बयान। रब जी रज़ा जे ख़ातिर पुट खे कीअं करे थो पीउ कुर्बान। हज़रत इस्माइल नबीअ जे मिटीअ ते बचड़े खे लेटाए, जोश मां पुट ते छुरी पियो हलाए। है मिटी ते बचड़े खे लेटाए, जोश मां पुट ते छुरी पियो हलाए, जोश मां पुट ते छुरी पियो हलाए। इस्माइल खे रब बचाए, कीअं करायो दुंबो कुर्बान, कीअं करायो दुंबो कुर्बान। हज़रत इस्माइल नबीअ जे कुर्बानी जो कयां थो बयान। हज़रत इस्माइल नबीअ जे
हज़रत इब्राहिम पुट कोहे हा केर पंजा अज बचड़ा कोहे हा हज़रत इब्राहिम पुट कोहे हा केर पंजा अज बचड़ा कोहे हा केर पंजा अज बचड़ा कोहे हा चांडिया जुमल हिन उम्मत ते क्यो इब्राहिम नबी वडो एहसान इब्राहिम नबी वडो एहसान हज़रत इस्माइल नबी जे कुर्बानी जो कया तो बयान रब जे रज़ा जे खातिर पुट के किया करे तो पी कुर्बान हज़रत इस्माइल नबी जे